मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई नोड़ी नोड़ी न मारी साहब सूतली हुजे लालूअ जे लाइ मुंहिंजे लाइ तूं नोड़ी आहीं पर जेको मां चवां ओटां थी वञो तकड़ा ॻोठ में को बि शरीफ़ ऐं इज़त वारो ॻोठाणो ॿधण न घुर्जे उनखे चालान नाहे करणो ऐं ॻोठ में को बि पिछली ॾोहारी उनखे छॾणो नाहे सम्झई ठीक है अम्मा वाली साहब पर लखन करोड़ जा केस त हाल गुने चाह पानी न बीड़ी न सिगरेट पाणी वञी वाटर था पीजे बाक़ी बीड़ी सिगरेट पंहिंजो पाण वञी ख़र्च कयो छो त मां अहिड़ो कमु न न सिधो पापन जी थैली ऐं चांहि जो थर्मास तव्हांखे तव्हांजे थाणे ते मिली वेंदो मूं चयो त बस ॻाल्हि ख़तमु बाक़ी मांजलुनि ते छा पाणो पोइ तव्हां ॿियो कुझु खणो न खणो थोरा सिगरेट बीड़ियूं ऐं 4 खनि माचिस इहे तव्हांखे इजाज़त आहे भली तव्हां खणंदो बाक़ी ॿियो सामान चालान करे थाणे ते खणी अचो ख़बर पए मांजलनि वारनि खे त नछड़ियूं छोपारियूं कीअं खपाए पियो ईअं थिए केबिन खे कुल हुजो मवाली साहब भला जेके पुराणनि केसनि में ॾोहारी घुरबलनि उन्हनि ते एक्शन खणा छो न खणंदेसि जेको बि ॾोहारी हुजे केले दसे द्रूहे असां चढ़ी वञीसि मुंहिंजी इजाज़त अथई मेहरबानी मवाली साहब हेॾे कर जेको बि ॾोहारी हुजे तुझे सामू तुझी होता है तुझे या होने का मोटा ढोले या तुझी बेइज्जती आ तुतरी सूतली मुंहिंजो ताक़त मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे मुंहं ते मुंहिंजे कमदार खे मोचड़ा ॿुधणी छोड़े मवाली साहब तो पाण ते इजाज़त ॾिनी जंहिं ते बि पुराणा केस आहिनि उन्हनि खे चालान कर ऐं मोचड़ा हण हिन कोड़े ते बि ॾाढा केस आहिनि बसि ख़तम थी ॻाल्हि कोड़े खे गिरफ़्तार नाहे करणो ऐं उनखे कुझु बि नाहे चवणो जेतिरा पाधर हयां थी उहे पंहिंजा वापसि वठी मवाली साहब तव्हां चङनि ई रेसनि जे करे कानून सुट वांगुरु मुझी थो पए पोइ लखनि करोड़ जा केस हली नथा थियनि पोइ न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे तोखे सभु कुझु मिलंदो कोड़े जा सभु केस मिटीअ में लिवोड़े लय मिट करे छॾ बाबा सूतली ये जेके FR इंशून न ये ईअं ख़तमु कर जीअं ग़रीब अटो वठंदो आहे न वरी शाम जे लाइ न बचंदो आहे ईअं ख़तमु कर हिकिड़ो बि केस न बचे ऐं को बि सिपाही मूं ॾे हाणे न अचे मवाली साहब तव्हांजे कोड़े कमदार ते लखनि करोड़ जा केस हल ईअं सकड़े हाव ते हल त कोन थींदा न छो लखनि करोड़ जा केस त हल गुने चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट इहो तुंहिंजो बंदोबस्तु करे वेंदासीं पर थोरो मूं बंदे जी पार अथई हवा लचड़ी वठी ॾिबा चई त भला मां तव्हां सां गॾु हलां उते हली तव्हांखे चांहि ठाहे पियारियां पोइ मन तव्हांजो पेट भरिजे हेॾा छाला छान हर चांहि पापा पापनि जा पलियल हो त नंढी बाटी ठही वञे सुधरो ई कोन मां टोटल लाडो याद थो अचे मूंखे टोटल लाडो याद थो अचे अञा 4 माई खे मथे ते त घर ई न अचे त बचड़ो असांजे घर में जे घुमाई कान वाह ये ताम के वांगुरु छा जे लाइ रुमाल ॿधी आहे लगे तो बाबो जीत फिल्म ॾिसी आयो आहे सवार ज़मीनी सनी जे बंदो लगे नंढड़ो हिन ॻोठ में इज़त सां हाणे नथा रही सघूं इज़त सां रहंदासीं त बुख मरी वेंदासीं इन करे हिन ॻोठ मां हाणे टैक्स वठणी पवंदी हाणे मां पीरू दादा बणजी हिन ॻोठ मां टैक्स वठंदुसि ठहियो त माण्हू वरी पेपड़ न कढनी मां हिन ॻोठ जा माण्हुनि खे टैक्स ॾींदा ॻोठ वारा हिकिड़ो रुपयो बि टैक्स कोन ॾेई जेको कमु पटींदो थो अची न हिनखे पटे रखो हिन में भलाई अथई हाणे तूं बि पीउ खे मेणा थो ॾीं हा हाणे हुनजी उमिरि आहे कमु लॻंदुसि त खणी ईंदो न लॻंदुसि त केॾो खणी ईंदो जेकॾहिं टुकुर वठी कंहिंखो खाधई बि त कहिड़ो एब थी पियो हक़ीक़त इहा आहे त इहो बाबू आहे न हिन हुन खां पैसा वठंदो त इहा मूंखे ॻाल्हि कोन थी वणे मां वरितो बंदूक मां ठका कढंदो ऐं हीअ वरी मुंहिंजो नालो लॼाईंदो हुते पोइ चओ न पंहिंजी ज़ाल चिलकड़ीअ खे त मवालीअ खां 2-3 लख असांखे वठी ॾे त पीरू खे मानी जो होटल खोले ॾियां लेडी बंदूक तुंहिंजो टका उहा मां बाबे पीरूअ खे तूं होटल खोले ॾींदी आहे न जेका बि मानी उते पचंदी पाण ई हपूं करे वेंदो गिराक चप चटींदा थी वेंदा कमाईंदो घटि खाईंदो ॾाढो हपाऊं देगड़ा चट कसबानो मिठल ई मानी पई आहे त उहा खणी त हपाऊं कयांसि ॾे मुंहुं पंहिंजे मिनी सनी देव लॻे पंहिंजो भाङो त खाइयो हाणे मुंहिंजे भाङे जे पोयां पियो आहे ओ बा ऐं घणो कुझु न थी मूं मानी अॻ में खाई छॾी बाहि लॻई का बोल खे मुआ हाणे त 7 मानियूं खाई निकिरी वई करो
वरी तोखे बुख लॻी वई पोइ असांखे तुंहिंजे हिन पेट कटाइण में फ़ाइदो कहिड़ो पियो तूं त अटे ते चटी उहो आई लॻी छा करियां मानियूं अहिड़ियूं सनड़ियूं था पचायो जो हितां बि फूक ॾियांसि न त मानियूं वञी ॿाहिरां निकिरनि मुआ पेट कटरायोसीं पर तुंहिंजी इहा बुख कोन वई हाणे वे त ॾिसां पोइ अटो पियो आहे थोरो घणो त पचाए ॾे चङी तरह निभाग बमानी तूं बि खाईंदे छा हा मां वेठो न खाईंदुसि न पोइ त खाईंदे न गोश्त चाढ़ बाबा गोश्त ॻाल्हि ॿुध हिन ॻोठ जा कुता अहिड़ा अथई तूं रड़ो कॾहिं न चवंदा त नओं फ़क़ीर ॻोठ में आयो आहे अदी इते वेही वेही गोॾा मिड़ी वेंदे तूं वञ मवालीअ जे घर को सणिको टुकड़ो खाई बचे मुंहिंजे लाइ खणी बचे उतो अदा रे सॼी सेठाणी कंहिंजे बि घर कोन वेंदी मवाली पाण मूंखे वठण अचे त वञासि के न त सेठाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी तूं रुगो हिते वेठी रुगो सुर सुर कंदी आहे ऐं हुते ॿई बेसरियूं मारदर हुते मवाली वटि वेठी तूं तितर कुकड़ ऐं अलाए छा छा खाइनि तूं वञीसि का दिमाग़ में ॻाल्हि विझीसि सम्झाईसि वञी उतो ओ अदा हाली मवालीअ खे मुंहिंजी यादि कोन ईंदी जेसीं ताईं खाई पी ड्रह कंदा पोइ वञी मुंहिंजी सार पवंदसि सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया दिन में अगर चिराग जलाए तो क्या किया ये मिल्कियत सब बुधारिया खाई विदसि पोइ तूं ई मां चित ते चढ़ी पिया चवंदा भेज 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 सुभाणे इन सुरीलीअ खे वञी 7 सुरियूं थी ॿुधायां पई त इन लालूअ खे खाई खाई सुञो कयईं हाणे मुंहिंजे पुट जे कढ पई आहे सेठाणी मोही आहे जो हीअ ईअं गोला कंदी गिदाड़ी अड़े मवालीअ जहिड़े मोगन माण्हू जूं ॿिया माण्हू मिल्कियत खाई चटु करे छॾींदा आहिनि ऐं इहे धारियूं विच में वेही पई थियूं गिरह खणनि असांखे आङूठो बि कोन मिले छो ओदा इन्हनि जे खाधे मुंहिंजो पुट कोन खुटंदो बाक़ी इहे नियत जा खोटा हुन जे कढ पइजी विया आहिनि सो पाण लोड़ींदा जेको कंदो सो उॾंदो खोटी छो न ईंदी खोटी ईंदी न सियाणा चई विया न त खाधे खरार खुटी आहे पोइ अन्न जो मुंहुं तो जंड ॾे हूंदो पोइ भाउ खे हिकिड़ो टको बि कोन ॾींदी आहे ऐं हुन ते वेठी लख लुटाईंदी आहे हा इहे न अञा तोखे छा ॾियां अबे जी सॼी मिल्कियत हीअं गिड़काए वई वागूअ वांगुरु छा बचायो अथई कंहिं ॾुखे सुखे वक़्त जे लाइ का पाछी बचायई न पाण खे का कम आयई न मुंहिंजो ई कुझु सोची रोले छॾी मूंखे बि रण में खुदाए पुछंदी अदा खुदाए पुछंदी ये समझो त मवाली उहा ॿेर आहे जंहिंखे माण्हू इहे छापड़ू आहियूं ॿेर छाणियूं था वञनि मां त चवां थो त असां हाली हिन ॿेर खे ॾियूंसीं ईअं धूणूं त पोइ ॿेर पटियूं खाऊं मां हरगिज़ कोन करणु ॾींदीमांइ छो त मवाली मुंहिंजो पुट आहे सेठाणी सिर ॾींदी आहे सिर कंहिंखे बि नाहे ॾींदी खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार कंहिं बि ॾोहारी खे घर में गुप्त हणण नाहे ॼणी उनखे उतां ई टंगुर मां गीले अचिणो आहे नवां हुजनि पुराणा हुजनि सभिनी ॾोहारनि खे लाकब में विझणो आहे ॾियणो आहे हा साहब सही थो चई ईसो मिंटो ॾियणो आहे उन ॾींहुं मूंसां हले पियो कुतो ॾिठी बेद मुश्किल चढ़ियो मां लोणावण थो पियो ईसो वियो किथे पोइ ॿियो चयो बेद मुश्किल थी मां परेशान थी चढ़ियो की आहे मथे अरे बसि मां जा पिटियल हो टिजणो नथो अचे विझणो आहे लाक में सा हिन सां बहस करण हर गुरु वक़्त जो ज़्यान आहे वञी करे ऑफिसर ऐं उतां पुराणा सभु रिकॉर्ड कढ ॾिसूं त कंहिं ते केस थियल आहे लेसा साहब वरी कंहिंखे लेस थियो आहे उहो बि साहब मौसम चेंज थी आहे न हिन महिल ज़ुकाम आई इन जी त खंघि जी बीमारी त हले बि थी अरे लेस जी साहब ॻाल्हि न कई आहे केस जी ॻाल्हि कई आहे केस जी ॿुधल ॿुड़ा गैस छो साहब तव्हां वटि गैस कोन थो भरे प्रेशर कोन्हे को भई साहब असां वटि त वॾो प्रेशर हीअं ॿार त बफड़ था भरनि अरे ने बफड़ बाह में तुंहिंजा कन नथा सड़नि था हा साहब अन्न सड़नि था अॻु में बि हिकिड़े तेरे खे बाहि लॻी न अलाए केतिरो अन्न सड़ी वियो ऐं पर नुक़सान थी वियो लो थी वियासीं ईसा हिनखे चुप करा हाणे मुंहिंजो रत थो सड़े वरी परे खे कीअं ॾंडो आयो अरे हिन सां मुंहुं ॾे मां हलां थो ईसा साहब किथे थो साहब कावड़ियो हलियो थो वञे चए थो मां वञा थो रुगो तुंहिंजी पड़ ॿुधल आहे हल हलूं
हल घणो न ॻाल्हाए तुंहिंजे कर कावड़जी वियो अथई शर्म बि नथो अचे त घणो वरी मां थो ॻाल्हाए हीरो हिते केरु आयो तव्हां ऐं किथे जावा पलिया आहियो हिते छो निभाग छटण आया आहियो अरे तूं वरी कहिड़ी किननि बसरनि जी ॿोरी मां या पीरू दादा जंहिं पीरू दादा सां फेर पातो ॼण खपुर ते पेर पातो अरे तू गुंडो आई न असां बि गुंडा आहियूं मश्करनि जे सॼे ॻोठ खां पुछी ॾिस हाणे तव्हांजी गुंडागर्दी न हलंदी छो त पीरू दादा जे हुकुम खां सवाइ कुतो हाउ हाउ न कंदो ऐं ॿिलो मियाऊ मियाऊ न कंदो लॻे थो तूं बि असांजी दहशत खां वाक़ुफ़ न आहीं असांजी दहशत खां खूहनि जा पाणी सुकी वेंदा आहिनि असांजे होटल ते ईंदा आहिनि माण्हुनि जा ॿोड़ियल केक चाह में वरी वापसि किरी पवंदा आहिनि पोइ मां तव्हांखे मशवरो थो ॾियां त मूंसां जहिड़ो न कयो अजाई पिटिजी वेंदो मुंहिंजो मतिलबु कुटिजी वेंदो अदामर जीअं त आक्रमण छा करणु घुर्जे हदूं विराइण घुर्जनि तव्हां ॿई मुंहिंजी हद में न अचो मां तव्हांजी हद में न ईंदुसि न त वॾो गंद थींदो छो त मां आहियां बंदो पर आहियां ॾाढो गंदो हफ़्ते या 2 ॾींहं तूं बदमाशी करे ॿिया असां पाण कंदासीं चुमो ऐं सूमर मूंखे ॾियो छो त उन्हनि ॾींहंनि में मूंखे माल घणो मिलंदो पोइ पाण ई ॾियनि या मूंखे मिंथू कराइनि ठीकु आहे कबूला मूंखे बाबा कुकन अस्सलाम वालेकुम लगे तो ए भोता जी भोतारी मां नाराज न लाए छाजो उनके कमदार के सलाम जो जवाब न था जने कमाल अल्लाह कुड़ा खाना अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कुशान फैजल खाना अल्हम्दुलिल्लाह पाजे मोसा वती तो ओ ॻाल्हाईंदो पर यार तू डोडो ना है मश्करनि जे ॻोठ में माण्हुनि खे जो आहे मोचड़ो आहे घटि ऐं मानी आहे ठव अथई मुंहिंजो मतिलबु त तव्हांखे कहिड़ी ख़बर कहिड़ो ग़रीब बुख ते आहे कहिड़ो ड्रोव ते आहे हिज़ू अला छा थी वियो माण्हुनि खे जेके सलाम तो कया सलाम जो जवाब मिलो तो जे मुंह फेरो हलियो तो वञे छा थी वियो ॻोठ वारनि खे कमज़ोर कोड़ा खान मूंखे लॻे थो त माण्हू त मां ख़ुशि न आहिनि तॾहिं त सलाम जो जवाब नथा ॾियनि भली हिक न कोड़े सां नमूनो जॾहिं फसुल लथो न ऐं बटायूं थियूं पट ते अन जी लप बि कोन छॾींदो सान छो त मां या कमदार कोड़ो अहिड़ो कंदो आहियां सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो हा तद त तोखे लॻंदी तेरी महिल न टोनीअ जो न्यापो ॿुधंदे टोनी जो न्यापो अबा कहिड़ो टोनी चई हुआ त कोड़ो मिलई त कोड़े खे चइजे दुआ करे मां वञा थो मलूका सां मिलण मलूका जे ॻोठ मार कुहास इहो टोनी किथे थो मार करे ऐं लॻे थो या मुआरी मसूर पिया त मूंखां महबूबा खसराईंदी हाणे मूंखे वांद करे कढणी पवंदी पंहिंजी मलूका लाइ कमदार कोड़ा तूं भली वञ इश्क जे पोयां मां हिते तुंहिंजा कमकार संभाले बीठो हुउसि ईअं न थिए त टोनी मल हणी वञई इहो टोनी भली केतिरियूं बि मलूं करे पर मूंखे मल न मारे सघंदो छो जो मां या कमदार कहिड़ो अहिड़ो कंदो था सोड़ो जो सवड़ में बि टोनी खे सी लॻंदो हा मश्करनि जो ॻोठ ॾेई मश्करनि जो ठाणो करे पास वड़ा हेडे हेडी कोई थाने के बाबू गन बाबा चंग मुड़सीअ जी कुर्सी छॾण खां अॻु में ने लालू लंघे मवाली खां लिखत में वतो त बाबा तूं बेवसन जी मदद कंदे वलू बराबर सही तो चई हाणे तूं बेवस बणजी लाचार बणजी वही मवालीअ जे अॻियां रांभाट कर त मूंखे छोकिरे जो ऑपरेशन कराइणो पोइ मवाली मदद कंदो ऐं जरा कंदो बिल्कुलु कंदो ये न कहीं ना हम बैठा हूँ पोइ भला तूं मदद कंदे मां तुंहिंजे मसइले खे हाईलाइट माना चिटो पिटो कंदुसि मवाली मजबूरन थी पैसा तोखे खीसे मां कढी ॾींदो पर ॿुध हाफ फ्राई करणो पवंदी मतिलबु त अधु अधु करणो पवंदी ठीकु आहे जीअं पैसा मिलंदा तोखे अधु ॾींदुसि बाबा अॼुकल्ह माण्हुनि ते एतबार ई कोन्हे तोखे मूंसां पीर वारो हथु मिलाइणो पवंदो अचे वठि पीर जो हथु पैसा मिलिया त अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो हा पोइ ई वठो त बाबा ॻाल्हि ॿुध असीं कंहिंखे वणूं चाहे न वणूं पर हाणे विचों गिरव था करूं पोइ घटि घटि आहे निसार छा अम्मा पावली रात बादाम रखिया मंदर इहे त खणिया ने बटे खावा हा मां पावली दे ख़बर
तो वारी मां है या मेल वारो कुकुड़ा जो रुगी बादाम ते हणा लाइनी अथसि। अब मवाली सस जे खाधे ते कुरकुबो न आहे अलाह साईं गंज ॾिनो अथव। इन जे करे त मां अम्मा खे अचणु कोन थो ॾियां। तोखे को मुर्शिद जी दुआ थियल आहे अलाए छा हणा लायो थी वेठी। मवाली ई तू अम्मा सां ॻाल्हाए कीअं थो? अल्लाह जे कॾहिं महिरबानी कई आहे 2 रुपया ॾिना आहिनि त अम्मा 2 बादाम 3 बादाम खाई वता त छा थी पियो? पावली असुल में ॻाल्हि इहा आहे त मां इहे बादाम थाधल में विझराईंदो आहियां ऐं माने वठण लाइ ॾिनी आहे। अचे लालू त पैसा वठी ॾींदी साईं जेके मूं बादाम खाधा आहिनि। खामखा कावड़ न कर। अम्मा तू मवाली जी दिल में न कंदी कर, इहो त आहे ई चलो ने के मजाक करण जी आदत आहे। मज़ाक कोन थो करायांसि, सही सिधी ॻाल्हि थो कयांसि। मां त चवां थो त लालू इन जे करे कराची हलियो वियो आहे। एतिरो थी खाइजे ढोर खाए त ठका ॾेई फाटी पए, पर मूं वारी छछ खे कुझु थिए ई कोन थो। पावली मुंहिंजा जेके 2-3 जोड़ा ओ मूंखे विझी ॾे थेले में कोती घणो खावांसि। मां वञा थी पंहिंजी लालीअ ॾे। तकड़ कर पावली त मां छॾे चास जान छॾायांसि। हल अम्मा पाण गॾु तालू वठी अचे पंहिंजी मां खे त उहा ई घर संभालींदसि। ओ बियो मां मज़ाक थो करायां ससु, मां मज़ाक थो करायां। तूं वरी मज़ाक खे साबिया सम्झी वेठी आहीं छा? तूं हुकुम कर बोरी बादामनि जी घुराए ॾियां, सॼो ॾींहुं वेही चॿाड़ीनि बसि। अम्मा ॾिठई मूं तोखे चयो न त मवाली खे मज़ाक करण जी आदत आहे। ॾिस पावली मवाली खे चई छॾ मुंहिंजे खाधे पीते ते नज़र न रखे। कल्ह बि मच्छी पी खावां न त अखियूं विझो वेठो मच्छीअ में, रुगो चिताए पियो ॾिसे ऐं किथे नज़र जी पवां त पोइ बस मूं तोखे माफ़ कयो। अब मवाली इहो किलो खनि बादामनि जो ॿियो वठी अचे भली वञे। हाज़िर मुंहिंजी ससु, मूं मज़ाक खां कई, हाणे बसि तूं जेको हुकुम कंदी उहो त बसि। कोड़ा चिताए छा तो ॾिसी? मां तुंहिंजी उहा ई मलूका आहियां। मलूका तुंहिंजी जुदाई मूंखे झोरे विधो आहे, थोरो थोरो झांवरो थी वियो आहियां। तुंहिंजे प्यार जे छांवरे में अखियूं चार्ज थो कयां। अखियूं भली चार्ज कर, पर मुंहिंजो ॾाॾो अची वियो न त हे तुंहिंजी चार्ज थियण वारियूं अखियूं इन्हनि ॿिन्हिनि जो ख़ैरु न आहे। मलूका तुंहिंजे प्यार में मां वॾी मंज़िल करे आयो आहियां। तूं मूंसां प्यार कर। हे साइकिल बि किराए ते खणी आयो आहियां ऐं वाट ते पंचर बि थी पई। कोड़ा ॿुधो आहे त तूं मवाली जो कमदार थी वई, वॾो माल पियो कमाई। ॿुध इहो किसो तोखे कहिड़े कमीने माण्हू ॿुधायो आहे? टोनी आयो हो ऐं 1000 रुपया ख़र्ची बि ॾेई वियो। ॿुध मलूका मां तोखे 5000 ॾींदुसि। इहो ॿीहर अचे न टोनड़ी ज़िंदा वापसि न वञे। कोढ़ाई मुंहिंजो तॾो आहे ऐं तॾे ते आयल महिमान खे मौत ॾियणु मुनासिब न आहे। तूं इहो ॿुधा त तुंहिंजे खिसे में कुझु आहे या ईअं ई आयो आहीं? मलूका ख़ाली हथ महबूबनि ॾे वञणु आशिकनि जो शान न आहे। हे वटि 5000 रुपया। कोड़ा तुंहिंजी जुदाई में मूंखे मानी बि नथी वणे ऐं जंहिं ॾे ॾिसां थी उहो रुगो कोड़ो कोड़ो थो नज़र अचे। वॾा खे थी ॾिसां उन में बि तूं थो नज़र अची, कुते खे थी ॾिसां उन में बि तूं थो नज़र अची। कोड़ा सच सच ॿुधा तो मूंखे तावीज़ विधा आहिनि न, कसम दई पटके जो। मलूका इहो कोड़े जी मोहबत जो असर आहे, तावीज़नि जो न। जो कोड़ो तोखे कुते में बि नज़र अचे थो ऐं गॾह में बि नज़र अचे थो। हिकिड़ी महिरबानी कंदी कर के हराम जानवर ॾे न ॾिसंदी कर। मिसाल इन टोनी खे ॾिसी यादि न कंदी कर। मसलन के मोर खे ॾिसी पोइ मूंखे यादि कंदी कर। कोड़ा असांजे ॻोठ में मोर त आहिनि ई कोन, हा बाक़ी असांजे लोड़े में नोर ॾाढा आहिनि। मलूका तुंहिंजे इश्क में मां हिकिड़ो शहर ठाहियो आहे, उहो ॿुधाए पोइ मोकिलाणी कंदुसि। अॼुकल्ह जा हिसाब थी गया लॻी कूं पालण अज़ाब थी गया। जॾहिं कहूं हे मलूका जवान त इहे कोड़े दा खाना ख़राब थी गया। वाह वाह छा त शेर पढ़ियो अथई। हाणे साइकिल ते चढ़ी वञ न त ॾाढो ईंदई त खानो ख़राब करे छॾींदई। का मलूका पोइ मोकिलाणी कोन्हे का। अरे हिते बि ठाला मजदूरी कयो, जगह ठायो, पैसा था कमाए, मूंखे गुंडा टैक्स न ॾींदव छा? हल बाबा जान छॾ, म्युनिसिपल वारा पर्ची वठी आया आहिनि। म्युनिसिपल वारनि जी पर्ची न हलंदी, मुंहिंजी पर्ची हलंदी। अॼु खां पोइ पीरू दादा जी पर्ची हलंदी। पीरू जी पर्ची? थियो छा आहे पीरू? चरियो त नहीं थियो? मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। अॼु खां पोइ मश्करनि जे ॻोठ मां गुंडा टैक्स वठंदुसि। मां
ओ पीरू हितां खिसखिस पर घणो टाइम थिया वांतो वेठोस अॼु ही त कम मिलियो आहे हर भरू मोचड़ा न खाई मूंखे मारींदे पीरू दादा खे शायद तोखे ख़बर न आहे त मुंहिंजी दहशत जे करे कुता हाउ हाउ करण बंदि करे छॾींदा आहिनि ऐं बिल्ला मियाओ करण बंदि करे ॾींदा आहिनि। लॻे थो पीरू तोखे सेखत ॾियणी पवंदी जेकॾहिं मुंहिंजे घर खां बचणु चाहीं थो त मूंखे ख़र्ची करा माना गुंडा टैक्स ॾे। अरे तू कॾहिं घणी मोतबर थी गुंडा टैक्स ॾे असांजे ॻोठारनि खां अरे वठो अदा कादन अॼु त हिकिड़ो कमु कर वञ मवाली वटि 10-12 हज़ार वठी अचीस के घर में ॿ टे खटूं त वठूं न सुभाणे मुंहिंजो भाउ ईदन ऐं जुमन आया पोइ तूं सुम्हंदे किथे अदी सफ़ा का चरी ईदनी जुमन जेल में त ज़मीन ते सुम्हंदा हुआ न भला जेकॾहिं पंहिंजे घर में ज़मीन ते सुता छा भला ज़मीनुनि खे ॻीही वेंदी छा। शाबस तई अदा ये मुंहिंजे भाइरनि जे लाइ आईंदा ईअं न ॻाल्हियूं कंदो कर। अदी ये सिक्की लधा न पर हरू भरू लधा चवंदी करे इन्हनि खे इहो त तुंहिंजो पीउ जो इन्हनि खे बर्दाश्त कयई पर जेकॾहिं इन्हनि खे जॉन जे घर ॼमन हा त ओॾी महिल ज़ाल खे तलाक ॾिया या इन्हनि खे घुट ॾेई मारे छॾिया। इहा हाणे तुंहिंजी ग़लति फहमी आहे मुंहिंजा भाइर अथई न लखनि में हिकु इहा ॻाल्हि सही आहे आहिनि लखनि में पधरा पर चोटीअ जा चंडरा। हाणे बसि कर डंडरा हाणे पहिरियों घाणे घर मां न कढई मुंहिंजे भाइरनि लाइ थो ॻाल्हाए। पहिरियों घाणे छो मूंखे पहिरियों घाणे घणा कढंदी कहिड़ा मुंहिंजा जूता तुंहिंजे भाइरनि खे पूरा ईंदा। बसि कर हाणे मां चवां थी तूं मवाली जो मुंशी आई न 2 पघारूं गॾु वठीस त घर जो को कमकार करायूं। अदी कावड़ ते थोरो कंट्रोल कर कादल अहिड़ो दाह हणंदो जो तूं बंगलनि में वेठी बसर खाईंदी बसर छो खावां अदी ग़लती थी वई बुसरियूं पे चई बसर वात में अची वियो ऐं जेकॾहिं बसर वात में आयो अथई त महिरबानी करे खाइजा न मतां राति सॼी राति मूंखे निंड ई कान ईंदी तुंहिंजे हिन धप में मूंखे मास्क पाइणो पवंदो। ये जिके भी जमीनों है न मक्कादे ते मिलनी टोकड़न ते मिलनी ये वट थोरो हथ हल्को रख ये न त वरी सफ़ा सुञो ठाट दी वनी। कोड़ा मां छा कयां माण्हू पंहिंजी मजबूरी था ॿुधाइनि त मूंखे अलाए छा थो थी वञे पोइ मुंहिंजो हथ हरू भरू ज़ोर ये खिसके मुंहिंजे खीसे में हलियो थो वञे पोइ जॾहिं पैसा कढी हुनखे ॾियां थो पोइ वञी हथ ठरे थो। बाबल तव्हांखे मदद करणी आहे न उन्हनि जी मदद कयो जिन तव्हांखे चङे मुड़ुस थियण में मदद कई आहे जीअं मां आहियां वॾो आहे ऐं कादन आहे अहिड़नि जी मदद कर बाक़ी अहिड़े गेरे नथू खेर जी मदद कंदे न तार पाण मदद वठण जे लाइक़ थी वेंदे। खेर खेर कर ईअं तूं ॻाल्हियूं थो करे मूंखे चिड़ थी अस्सलाम वालेकुम मवाली साईं खैर आ खुश आयो तबियत कीअं। वालेकुम अस्सलाम जग जहान जो खेर हर कंहिं जो खेर पहिरीं मुंहिंजो खेर पोइ वरी हिन जो खेर पोइ वरी ॿियनि हमराहनि जो खेर ॻोठ वारनि ईअं आसे आसे सभिनि जो खेर पर पोइ देरि सां पहिरीं मुंहिंजो खेर। रिस मवाली मूं शादी कई आहे मां ॾाढो ग़रीब आहियां मूंखे हिकिड़ो पुटु आहे उनजो ऑपरेशन थींदो मूंखे ॾाढी मदद जी ज़रूरत आहे रिस। हेॾे तोखे ख़बर आहे न ॿारनि में अॼुकल्ह बीमारियूं थियूं थियनि ओड़े शादी छो कई अरे अॼुकल्ह प्राइवेट अस्पतालूं थी वियूं डॉक्टर भली छोकिरे खे बीमारी न हुजे न तॾहिं बि 3-4 बीमारियूं ॿुधाए था छॾनि। कमदार तूं यार महिरबानी करे इन्हनि मामलनि में विच में न ॻाल्हाईंदो कर। हा बाबा तूं ॿुधां मां तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत कयां। डॉक्टर चवंदा तुंहिंजे पुट जे लाइ 70,000 रुपया ख़र्च थींदा जेकॾहिं 70,000 तव्हां मूंखे न ॾिनो मुंहिंजो पुटु मरी वेंदो जेकॾहिं तव्हां मुंहिंजी मदद कंदो न पोइ मुंहिंजो पुट जो ऑपरेशन थींदो। अल्लाह ख़ैर कंदो बस छो मरंदो मां वेठो आहियां न 70,000 मां ॾींदुसि बसि। यार त पिन दे नज़र ईंदो भुतार इहो छा पिया था कयो बाबा ही ग़रीब मुंहुं में उमेद सम्झी था अचनि हिननि खे खाली मोटाया ॾोह पवंदो न। भुतार उमेदूं भली पूरियूं कर जे उमेदवार वधी विया त कंहिंजी मदद कॾहिं कोड़ा कोड़ा थी सघे थो पुट इहो मुंहिंजो इम्तिहान हुजे अल्लाह साईं माण्हू उन ॾे मोकिलींदो आहे जंहिंमें सम्झंदो आहे त हीउ कंहिंजी मदद कंदो थी सघे थो इन ॻाल्हि में अल्लाह राज़ी थिए ऐं अञा मूंखे गंज मिली हुजे पोइ बाबा सुभाणे अख़बारी नुमाइंदनि खे घुराईंदासीं पोइ तोखे मवाली पैसा ॾींदो उहो फोटू कढंदा अख़बारनि में ईंदो सेल्फियूं कढाईंदासीं ऐं सोशल मीडिया ते बची वेंदासीं जीअं भुतार जी पब्लिसिटी थिए। थोरा अकुल कर ईअं न थींदो आहे बाबा ॾेखाव सुठी ॻाल्हि न आहे अल्लाह जे नाले माण्हू ॾिए हिकिड़े हथ तां ॿिए खे ख़बर बि न पए तुंहिंजूं ख़बरूं ई पंहिंजूं बाबा तूं हुतां गॾु अचु तुंहिंजो मसइलो मां हल कयां थो अचु हिन जो बि मसइलो हल थियो साईं। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।